अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, दीन इस्लाम जा केतिरा ई अहिड़ा अक़ीदा आहिनि जन जो ताल्लुक़ ग़ैब सां आहे। जीअं जन्नत ऐं दोज़ख जे बारे में इल्मु आहे, क़यामत क़ाइमु थियण जे बारे में इल्मु आहे, ऐं फ़रिश्तनि जो वजूदु आहे, ऐं क़ब्र जे अज़ाब जे बारे में। इहे सभु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके ग़ैब सां ताल्लुक़ रखनि थियूं, ऐं इन्हनि जे बारे में कंहिं माण्हू खे इल्मु कोन्हे। ऐं इहे उहे अक़ीदा आहिनि जेके ग़ैब सां ताल्लुक़ रखनि था, ऐं मोमिन जे लाइ उन्हनि खे मञणु ऐं उन जे मथां ईमान आणणु लाज़िम आहे। ऐं इंसान खे अक़ल खे बि उन जॻह ते इस्तेमालु करणु घुरिजे जिथे उन जी अक़ल उन शइ खे सम्झे, ऐं अक़ल खे उन शइ खे सम्झण जी ताक़त बि हुजे। अलामा इब्न ख़ल्दून वॾो तारीख़दान फ़लसफ़ी गुज़रियो आहे। उहो फ़रमाए थो त इंसान खे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ज़ात बाबरकात जेको अक़ल अता फ़रमायो आहे, इहा तमामु वॾी कम जी शइ आहे। पर जॾहिं उन खे उन जे दाइरे में इस्तेमालु कयो वेंदो तॾहिं कम जी शइ आहे। जेकॾहिं उन खे उन जे दाइरे खां ॿाहिरि इस्तेमालु कंदो त पोइ उहा कम जी न आहे। उन हिकिड़ो मिसाल ॾिनो आहे त जीअं सोन तोड़ण जे वास्ते हिकिड़ो ताराज़ू हूंदो आहे, कांटो हूंदो आहे, जंहिंमें ग्राम जी सूरत में या तोले जी सूरत में सोन खे तोड़ियो वेंदो आहे, ऐं उहो उन वज़न जे लाइ उहो ताराज़ू ठहियलु हूंदो आहे। पोइ जेकॾहिं कोई माण्हू वरी उन ताराज़ू ते जेको सोन जे तोड़ण जे वास्ते ठाहियो वियो आहे उन में पथर विझे, पोइ उन खे उहो पथर उन खे भञे वॼंदो, छो त उहो चंद गिरामनि खे तोड़ण जे वास्ते ठाहियो वियो आहे। यानी उन जो जेको दाइरो आहे उहो गिरामनि खे तोड़ण जे लाइ आहे, ऐं पथर वज़नी हूंदो उनखे टोड़े छॾींदो। पोइ जेकॾहिं कोई शख़्स चवे त हीउ ताराज़ू कंहिं कम जो कोन्हे, हिन पथर ई न तोड़ियो, त पोइ उन खे ख़ुदि माण्हू बेअक़ल सम्झंदा। उहे चवंदा ईअं त जॾहिं इन ताराज़ू में ताक़त इहा हुई त चंद गिराम तोड़े या तोला तोड़े, त पोइ उन में उन जी ताक़त खां वधीक उन जे मथां वज़न छो विधो वियो। ईअं ई अक़ल खे उन जॻह ते इस्तेमालु कबो जेके शयूं अक़ल जे दाइरे में अचनि थियूं। जेकॾहिं अक़ल खे उन जॻह ते इस्तेमालु कबो जेके अक़ल जी सम्झ खां मथां हूअ आहिनि, उहे अक़ल जी सम्झ में नथियूं अचनि, त पोइ उते नुक़सानु थींदो। पोइ उनजो नतीजो इहो निकिरंदो आहे जेकॾहिं के माण्हू इस्लामी अक़ीदनि खे जेके ग़ैब सां ताल्लुक़ था रखनि, जन्नत जे बारे में, जहन्नम जे बारे में, क़ब्र जे अज़ाब जे बारे में, सवाब जे बारे में, फ़रिश्तनि जे बारे में, फ़रिश्तनि जे वजूद जे बारे में, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे बारे में, जेके शयूं इंसान जी अक़ल खां मथां हुआ आहिनि, यानी उन इंसान जो अक़ल में उहा ताक़त कोन्हे जो उन मामलात खे सम्झे सघे, त पोइ जेकॾहिं उन अक़ल खे जंहिंजो दाइरो उन महदूद दाइरे ते में आहे जो उहे शयूं उन खां ॿाहिरि आहिनि, उन जे अक़ुल खां सम्झण खां ॿाहिरि आहिनि, पोइ जेकॾहिं उन खे अक़ल खे उन जॻह ते बार बार इस्तेमालु कंदो त पोइ अॻिते हली हली उहो उन जे ख़्यालात में ख़राबु तब्दीली ईंदी, गुमराहियत ईंदी, ऐं उहो इलाहाद जी तरफ़ हलियो वेंदो। ऐं इहो बि कोन्हे जो मिसाल तौर को जेके शयूं आहिनि इस्लामी अक़ीदा आहिनि त उहे अक़ल जे ख़िलाफ़ु आहिनि, अक़ल जे ख़िलाफ़ु न आहिनि, पर अक़ल खां मावरा ज़रूरु आहिनि। यानी उहे अक़ल जे सम्झण खां मथां हू आहिनि, ऐं उन्हनि जे बारे में मुस्लमान खे घुरिजे त फ़क़ति उन जे मथां ईमान आणींदो, छो इंसान जी अक़ल में उहा ताक़त कोन्हे जो उन मामलात खे सम्झे, उन अक़ीदनि खे सम्झे, छो जो अक़ल जो दाइरो जेको आहे उन जे सम्झण जे ताक़त नथो रखे। जहिड़े तरीक़े सां ताराज़ू हिकिड़े सोन जे ग्राम खे या तोले खे तोड़ण जी ताक़त रखे पियो, पोइ जेकॾहिं उनखां वधीक उन जे मथां वज़न ॾिनो पियो वञे त उहो टुटी पियो वञे। ईअं ई अक़ल खे जेकॾहिं उन जे दाइरे खां ॿाहिरि इस्तेमालु इंसानु कंदो त गुमराह थींदो। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात तव्हां असांखे अहिड़नि गुमराह ॻाल्हियुनि खां बचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, ऐं इस्लामी अक़ीदनि खे अक़ल जे लाइ अक़ल जे ज़रिए सां न सम्झो वञे, बल्कि जेके अक़ल जे मुताबिक़ सम्झण जहिड़ा आहिनि उते अक़ल इस्तेमालु कबो। पर जेकॾहिं
अक़ल खां मावरा आहिनि, यानी उहे अक़ल जे सम्झण खां मथां आया आहिनि, त पोइ उन जे मथां फ़क़ति ईमान आणिबो। जीअं फ़रिश्तनि जो वजूद आहे जन्नत ऐं जहन्नम जे बारे में, जीअं मूं अर्ज़ु कयो। अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजो हामी नासिर रहे। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।